अदालती फ़ैसिलनि ते अमल न थियण सां समूरो सिस्टम मुतासिर थींदो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल न करण जो अख़्तियार कंहिं वटि बि नाहे। जेकॾहिं फ़ैसिलनि ते अमल नथो थिए त इहो आइन जी भञकड़ी आहे। को नओं निज़ाम आणणु चाहियो था त भले आणे छॾियो। हाणे मामला ईअं न हलंदा। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज जस्टिस मंसूर अली शाह जो सेमिनार खे ख़िताब चवे थो पाकिस्तान जो आइन बि अक़लियतुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे थो। थोराई जाती बाबति फ़ैसिले ते अमल दरामद ज़रूरु थींदो। अक़लियतुनि जे लाइ सुठो माहौल पैदा करणु 96% मुसलमाननि जी ज़िम्मेवारी आहे। शहबाज शरीफ मुल्क अॻिते खणी वञण में नाकाम रहियो आहे। मुल्क में मुआशी बहरान आहे। बहितरी आणणु ॾुखियो कमु आहे। अमन अमान जी सूरत हाल ख़राब हूंदी त मईशत बि ख़राब थींदी। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जो मर्दान में हारी कन्वेंशन खे ख़िताब संदसि चवणु आहे त मुल्की मईशत इन हद ताईं किरी चुकी आहे जो हाणे नई ईंदड़ का बि हुकूमत उनखे पटड़ी ते नथी आणे सघे। मुल्की मईशत जो दारो मदार ज़राअत ते आहे। ॿुधायो वञे त परॾे मां गैर ज़रूरी कणिक छो घुराई वई। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में सिक्योरिटी फोर्सेस जूं क़ुर्बानियूं बेमिसाल आहिनि। मुल्क में दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदीअ खे पाड़ा पटण जे लाइ पूरी क़ौम पुरअज़्म आहे। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयानु। वादी तीरा में दहशतगर्दनि सां मुक़ाबले में 3 सिक्योरिटी एहलकारनि जी शहादत ते अफ़सोस ऐं पोयरनि सां ताज़ियत जो इज़हार। बांग्लादेश सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उबैदुल्ला हसन उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। मुज़ाहिरनि जी क़यादत कंदड़ शागिर्द तहरीक चीफ जस्टिस खे उहिदो छॾण जो अल्टीमेटम ॾिनो हो। बांग्लादेश में केतिरनि ई महीननि ताईं रहंदड़ पुरतशदुद मुज़ाहिरनि खां पोइ 5 अगस्त ते 15 सालनि खां हुकूमत कंदड़ शेख हसीना वाजिद उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई मुल्क छॾे फ़रार थी वई। सिंध जे एक्साइज़ ऐं टैक्सेशन खाते प्रॉपर्टी टैक्स जो रिकॉर्ड मकानी इदारनि हवाले करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। कराची डिवीज़न जो प्रॉपर्टी टैक्स रिकॉर्ड मकानी इदारनि जे हवाले कयो वियो। नोटिफिकेशन मूजिबि हैदराबाद जे 9 ज़िलनि जो रिकॉर्ड मकानी इदारनि हवाले करण जो कमु जारी। सखर लाड़कानो शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर डिवीज़न जो रिकॉर्ड बि जल्द मकानी इदारनि जे हवाले कयो वेंदो। सीनियर वज़ीर शहरजील इनाम मेमण जो चवणु आहे त टैक्स चोरी जे ख़ात्मे लाइ असराइता क़दम खयां पिया वञनि। 23 डिवीज़न्स जे अफ़रादी क़ुव्वत जी वापसी सां मोटर व्हीकल टैक्स जी ओगाड़ी वधंदी ऐं मुनशियात ख़िलाफ़ ऑपरेशन असराइतो थींदो। हुकूमत पुरअज़्म आहे त इंतिज़ामी अमल शहरियुनि जे ज़रूरत मूजिबि हुजे। सिंध जे तवानाई रिथाबंदी ऐं तरक़ी वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जो हरीपुर में नेशनल रेडियो टेलीकम्युनिकेशन कॉर्पोरेशन जो दौरो। नासिर हुसैन शाह NRTC में मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो कयो जिते हिन मुख़्तलिफ़ खातनि ऐं लेबोरेटरीज़ में औज़ारनि जा मुज़ाहिरा बि ॾिठा। सूबाई वज़ीर NRTC में जदीद टेक्नोलॉजी ऐं जदीद तर्ज़ जे औज़ारनि जी वाखाण कंदे चयो आहे त हीउ इदारो टेक्निकल तरक़ी ऐं पाण भरो थियण वारे सफ़र जो पीड़ जो पत्थर आहे। सखर वेझो कच्चे में पुलिस जो ऑपरेशन। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जे मरकज़ी जवाबदार शेरल महर जे सहूलतकारी जे इल्ज़ाम में हिकु जवाबदार गिरफ़्तार। SSP सखर अमजद शेख जो चवणु आहे त कार्रवाईअ दौरान जान मोहम्मद महर क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शेरल महर फ़रार थी वियो आहे। संदसि सहूलतकार रशीद जतोईअ खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कराची जे DHA क्रीक क्लब में खैरपुर खजी फेस्टिवल। सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी MPA हालार वसाण ऐं सिंध ज़रई यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर फ़ातिह मोहम्मद मरी इफ़्तिताह कयो। फेस्टिवल में खैरपुर में थींदड़ खजनि जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी नुमाइश, खजनि जे ॿूटनि मां ठहंदड़ सक़ाफ़ती शयुनि जो बि नुमा, फनपारनि ऐं दस्तकारी जे शयुनि जा स्टॉल बि नज़र जो मर्कज़ बणियल। बलूचिस्तान के मुख्तलिफ़ ज़िलनि में चौमासी बरसातुनि जो सिलसिलो जारी। मुख्तलिफ़ वाक़िअनि में 3 ॿारनि समेत 11 ॼणा फ़ौत, 8 ज़ख़्मी। पाणी जे वहिकरनि सबबि 15 घर मुकमल तौर ते तबाह ऐं 34 घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो। तूफ़ानी बरसातुनि सबबि 62 एकड़ ज़मीन ऐं 12 किलोमीटर रोड मुतासिर थियो। बोर्ड सबबि 5 पुलनि खे नुक़सान पहुतो। विझी किरण जे वाक़िअनि में 82 जानवर मरी विया। KP ऐं पंजाब खे मिलाईंदड़ NA 50 ज़ियारत ऐं क्वेटा शाहरा केतिरनि ई हंधनि ते ॿुॾी वई।
इस्लामाबाद ऐं रावलपिंडी के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात। हेठाई वारा इलाइक़ा पानी हेठि अची विया। घिटियूं, रोड, रस्ता तलाउनि जो ॾेक ॾियण लॻा। पानी घरनि में दाख़िल। कारोबार मुतासिर। ज़िंदगी मफलूज बणियल। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात।